हिकिड़ो पेट सिर्फ़ सिर्फ़ भरण जे लाइ, न अखियूं, न दिमाग़, न दिल, न ज़मीर, पीपलो थियणु माउ जी पोती कमाई। सिंध सभा के सदर इनाम सिंधीअ खे सकरन बस स्टॉप तां पुलिस खंबे गुम करे छॾियो। जिन ते सिंध सभा तरफ़ां अॼु नवाबशाह में मोरो वाक़े ऐं ॻोठ बिजराणी लिगारी में रियासती ऑपरेशन ख़िलाफ़ ऐलान अलामती बुख हड़ताल रखियल हुई, जिते सिंधी इनाम वञी रहियो त खंबे गुम कयो वियो। उन सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब ते वेठल सिंध सभा साथी फज़ल मरी ऐं ॿियनि कारकुननि खे पुलिस गिरफ़्तार करे गुम करे छॾियो। सिंध सभा जे कारकुननि रियासत जे अहिड़े अमल खे न ॾींदे चयो त सिंध सभा जो ॾोह सिर्फ़ु सिंध जे मज़लूम सिंधियुनि सां गॾु बीहण आहे। असीं सिंध सभा सदर इनाम सिंधी ऐं साथियुनि जी आज़ादी जी फौरी घुर कयूं था। साथियों, तादोई सिंध सभा सिलसिलेवार 5 डिवीज़ननि जे अंदरि मोरो ॻोठ जे बिजाराणी लिगारी जे मुहाज़रो ऐं कंट्रोल ख़तमु करण जे लाइ सिंध सभा सिंध सूबे जे सिंध वतन जे 5 डिवीज़ननि जे अंदरि बुख हड़ताल जो एहतजाज जो ऐलान कयो हुयो। अॼु हू पहिरियों ॾींहुं हुयो जेको नवाबशाह में सिंध सभा जे मरकज़ी सदर साईं इनाम सिंधी जी अॻुवाणी में अॼु 11 वॻे लॻभॻि अलामती बुख हड़ताल जो एहतजाज शुरू कयो हुयो। पर लगातार जीअं ई तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजी दहशतगर्दी पुलिस ऐं उन्हनि जे वाठा या पीपल्स पार्टी जी हुकूमत इक़्तिदारी धुरियूं ऐं लंजार जी जेका बी टीम आहे, पुलिस हिन वक़्तु ज़ाती टीम जी हैसियत सां कमु करे पई। ऐलान करण खां पोइ फ़ौरन उन्हनि मोरो जे ॻोठ बिजराणी लिगारीअ ते कंट्रोल अञा वधीक लॻाए छॾियो आहे ऐं पुलिस जूं गाॾियूं बि तमामु घणियूं हुते हिन वक़्तु मौजूदु आहिनि। ॻोठ बिजराणी लिगारीअ जा दोस्त हिन वक़्तु ताईं रड़ियूं पिया करनि त जीअं साईं इनाम ऐलान कयो आहे तीअं ई लगातार असां ते कंट्रोल वधायो वियो आहे ऐं ॻोठ बिजराणी लिगारीअ जे माण्हुनि खे धमकायो वियो आहे त जेकॾहिं तव्हां सिंध सभा जे हिन अॼोके या इन खां पोइ जेके थींदड़ 5 डिवीज़नुनि जे अंदरि जेके अलामती बुख हड़तालूं आहिनि उन्हनि में शामिलु थींदो त अञा तव्हां ते तशदुद ज़ुल्म ऐं सख़्तियूं वधीक कयूं वेंदियूं। तादोई साईं इनाम जीअं सुबुह जो 9 वॻे नवाबशाह वियो पे प्रेस क्लब ते त इतलाह जे मुताबिक़ नवाबशाह में सकरन अॾे तां साईं खे जेको आहे गाॾी मंझां पुलिस वारनि खंबे खणी गुम करे छॾियो आहे ऐं सुबुह जो 9 वॻे प्रेस क्लब ते मौजूदु असांजा साथी जंहिंमें फज़ल मरी ऐं ॿिया कुझु साथी आहिनि, उन्हनि जीअं उते टेंट जो बंदोबस्तु कयो पिए त उतां बि पुलिस उन्हनि खे खणी गुम करे छॾियो आहे। असीं सिंध सभा क़ौमी कारकुन ऐं सभिनी पूरी सिंध वासियुनि जी तरफ़ खां हिन ॻाल्हि जी मुकमिल मज़म्मत था करियूं। हीअ फ़लस्तीन न आहे, हीअ सिंध आहे ऐं जेकॾहिं तव्हां फ़लस्तीन वांगुरु गज़ा वांगुरु जेकॾहिं हिते इसराइल जीअं अहिड़े क़िस्म जी का बि चुरपुर कई ऐं अहिड़े क़िस्म जो ज़ुल्म ऐं तशदुद बर्पा कयो त पोइ यकीनन जवाबु तव्हांखे उन ज़ुल्म जो जवाबु ज़ुल्म ई मिलंदो। ऐं असीं डिमांड था करियूं त चीफ जस्टिस ऑफ सिंध ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां त हीअ जेको लगातार 20 मई खां वठी करे ॻोठ बिजराणी लिगारी ऐं पूरी सिंध जे अंदरि कंबणगर्दी ऐं दहशतगर्दी कई वई आहे उनखे फ़ौरन बंदि कयो वञे ऐं साईं इनाम ऐं सिंध सभा जे सभिनी क़ौमी कारकुननि खे जल्द अज जल्द आज़ादु कयो वञे। उम्मीद आहे सभई दोस्त पंहिंजनि माॻनि ते पंहिंजनि कारोबारनि में पंहिंजे तालीमी इदारनि में मुकमल ख़ुशि हूंदा ऐं वसंदा रहंदा हूंदा। नौजवान साथियों, अॼु जीअं सिंध सभा ऐलान कयो हो त सिंध जे समूरनि डिवीज़ननि में जेके बि सिंध जा समूरा डिवीज़न आहिनि, नवाबशाह, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास, हैदराबाद ऐं कराची में जेको रियासती जबुर कयो वियो आहे ॻोठ बिजाराणी लगारी में जेको मोरे में वाक़ियो आहे, उते लगारी हुअण जे ज़ाब्ते सां उन्हनि खे गिरफ़्तारियूं कयूं पियूं वञनि, उन्हनि जा माण्हू खंबे गुम कया विया आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ु सिंध सभा हिकिड़ो ऐलान कयो हुओ त सिंध जे समूरनि डिवीज़ननि में ॻोठ बिजाराणी लगारी जे मथां रियासती जेको कड़ो चढ़ियल आहे, जेको लंजार ज़िया लंजार जा जेके वाठा, जेके कारी वर्दी वारा लांग बूट एजेंसियुनि जो जेको कड़ो आहे, उनखे ख़तमु करण जे लाइ सिंध जे समूरनि डिवीज़ननि में, सिंध जे समूरनि ज़िलनि में असां हिकिड़ी बुख हड़ताल कटींदासीं जीअं समूरो सिंध जो ध्यानु ॻोठ बिजाराणी लगारी जी तरफ़ वञे ऐं समूरी सिंध ॻोठ बिजाराणी लगारी सां गॾु बीहे। छो जो सिंध जूं समूरो जो सथो आहे, सिंध परस जेके दोस्त आहिनि, सिंध परस जेके माण्हू आहिनि, उन्हनि हिकिड़ी वॾे में वॾी दिलशिकस्त अमल कयो आहे त उन्हनि ॻोठ बिजाराणी लगारी ते मुकमल कड़ो चढ़ियल आहे, पर केर बि ॻोठ बिजाराणी लगारी जे लाइ लफ़्ज़ ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहिनि।
त इन सिलसिले खे ॾिसंदे सिंध सभा समूरी सिंध लड़ी वञण जो हिकिड़ो ऐलान कयो हो। सिंध जे समूरनि ज़िलनि में गॾु थियण जो ऐलान कयो हो। त उन जो पहिरीं कड़ी असांजी नवाबशाह ते अलामती बुख हड़ताल हुई, जंहिंमें सिंधी इनाम अॻुवाणी करे रहियो ऐं सिंधी इनाम खे रस्ते तां नकाब पोश बंदूक बरदार जेके ॻुझा इदारा आहिनि, जंहिंजो नालो खणणु वॾो ॾोह थी चुको आहे, जंहिं ते ॻाल्हाइणु वॾो जुर्म थी चुको आहे, जंहिं ते हिकिड़ो लफ़्ज़ हिकिड़ो मयार ॾियणु वॾे में वॾो ॾोह इहो आहे त असां हुन ते ॻाल्हायूं छो था। उन्हनि इदारनि जंहिंजा तशदुद घर आहिनि, जिन्हनि तशदुद घरनि में सिंध जे सवें फ़र्ज़दनि खे उन तशदुद घर में कुचलियो वियो आहे, मारियो वियो आहे, उन्हनि तशदुद घरनि जे धणियुनि मालिकनि सिंधी इनाम खे रस्ते तां खंबे गुम करे छॾियो आहे। सुबुह जो 10:30 खां साईनाम जो नंबर जीअं बंदि थियो आहे त हींअर ताईं साईनाम जो नंबर मुकमल बंदि पियो वञे। असां समूरी सिंध खे, सिंध परस्तनि दोस्तनि खे, सिंध जे क़ौम परस्त धुरियुनि खे ऐं सिंध जे साञामंद शऊर रखंदड़ नौजवाननि खे इहो अपील गुज़ारिश था कयूं, सिंधी इनाम जी आज़ादी जे लाइ ऐं ॻोठ बिजाराणी लगारी जेको मोरे में वाक़िआ आहे उन जी रियासती कड़ो ऐं जबुर जे ख़िलाफ़ु सिंध समूरी में आवाज़ बुलंद कयो। जीअं ईअं न थिए जो सुभाणे इन्हनि ॻोठ जे मथां रियासती जबुर थींदे किरेनूं हली वञनि ऐं इन ॻोठ खे मिसमार करे ते का वरी का जदीद तरीन छावणी ठाही वञे ऐं उन जदीद तरीन छावणी में पंजाबी साम्राज वरी हिकिड़ा तशदुद घर पैदा करे, वरी तशदुद घर तामीर करे ऐं वरी उन्हनि तशदुद घरनि जे अंदरि असांजे सिंधी नौजवाननि ते तशदुद थींदो रहे। ईअं न थिए जो ॻोठ बिजाराणी लगारी में रहंदड़ नौजवान जेके सिंध जा धणी आहिनि, जेके सिंध जा सां मोहबत कंदड़ नौजवान आहिनि, उन ॻोठ बिजाराणी लगारी में इरफान ऐं ज़ाहिद लगारी जहिड़ा नौजवान हुया जिन्हनि खे रियासत जबुर करे तशदुद करे उनखे शहीद कयो। ईअं ई न थिए जो वरी असांखे ॿिया लाश ॻोठ बिजाराणी लगारी मां खणणा पवनि। हाणे वक़्तु चेल सां संदरो ॿधण जो आहे। हींअर वक़्तु जेको आहे त बुख जी हालति में पेट सां पथर ॿधण जो न, पर उहो पथर साम्राज ऐं ज़ालिम जे मुंहं ते हणण जो आहे, जंहिं साम्राज ऐं ज़ालिम असांजी क़ौम खे बुख जी बदहाली जे मुंहं में उछलाए छॾियो आहे। त चो पंहिंजनि ॻोठनि जी ऐं पंहिंजनि ॻोठ जे चङनि जी ऐं पंहिंजी समूरी सिंध जे शहरनि जी, पंहिंजे समूरे सिंध जे तालीमी इदारनि जी, पंहिंजे समूरे सिंध जी जाग्राफिकल हदुनि जी, जबलनि जी, ॿेटनि जी, पहाड़नि जी, दरियाहनि जी, समुंडनि जी किनारनि जी, विची इलाइक़नि जी, कचनि जी, समूरनि सिंध जी मालिकी लाइ उथी बीहो। जीअं पाण पंहिंजी सिंध खे वरी जेका मोंझ दड़ जी सिंध हुई, जेका जाम नंदे जी सिंध हुई, जेका समूरी सिंध जेका मोहबत जी सुञाण हुई, जेका मोहबत जी उञाण हुई, उन सिंध खे वरी वरायूं, वरी साम्राज, वरी इन पंजाबी फ़ौज खे जेका बंदूक खणी लांग बूट पाए असांजे मथे ते चढ़ी बीठी आहे, जेका वॾी हिकिड़ी अहिड़ी मखलूक आहे जंहिं ते ॻाल्हाइणु, जंहिंजो नालो खणणु, जंहिं ते मयार ॾियणु बि हिकिड़ो वॾे में वॾो ॾोह आहे, वॾे में वॾो जुर्म आहे। पर असां हिकिड़ी शइ वाज़े करणु था चाहियूं, सिंध सभा पंहिंजे फ़िक्री रहबर साईं GM जे ॾिसियल वाट नज़रिए, जेको नज़रियो सिंधू देश जी आज़ादी आहे, उन ते मुकमल बीठी आहे। न रुॻो ॻोठ बिजाराणी लगारी, पर सिंध जे समूरनि शहरनि, समूरनि ज़िलनि, समूरनि ॻोठनि जी मालिकी करणु सिंध सभा ॼाणे थी। सिंधी इनाम जी गिरफ़्तारी, सिंधी इनाम खे खंबे गुम करणु हिकिड़ो रियासती जबुर आहे, जंहिं रियासती जबुर जी समूरी सिंध मज़म्मत करे थी ऐं करे रही आहे। असां समूरी सिंध खे वरी बि हिकिड़ी गुज़ारिश था कयूं त सिंध सभा, मरकज़ी सदर सिंधी इनाम ऐं जी आज़ादी ऐं ॻोठ बिजाराणी लगारी जे मथां जेको रियासती जबुर ऐं कड़ो चाढ़ियो वियो आहे, जेको लंझार ज़ा लंझार जा जेके वाठा, जेके रियासती एजेंसियूं, जेके रियासती ॻुझा इदारा, जेके ॻोठ बिजाराणी लगारी जे लगारियूं हुअण जे ॾोह ते गिरफ़्तारियूं कनि पिया, उन्हनि ते तशदुद घरनि में उन्हनि ते तशदुद थिए पियो। अचो मालिकी कयूं पंहिंजनि शहरनि जी, पंहिंजनि ज़िलनि जी। ईअं न थिए जो सुभाणे वरी के नौजवान असांखे लाश करणा पवनि ऐं जज़्बाती नारा हणी वरी तशदुद घरनि में पाण खे अज़ियतूं भोगणियूं पवनि। त ईअं न थिए। अचो पंहिंजी सिंध जी मालिकी कयो। कंहिं शाइर लिखियो आहे त जलते घर को देखने वालो रूस का छप्पर आपका है, आग के पीछे तेज़ हवा आगे मुकद्दर आपका है, उसके कत्ल पे मैं भी चुप था मेरा नंबर अब आया, मेरे कत्ल पे तुम भी चुप हो अगला नंबर आपका है। अगरि जे असां ईअं ई शाइर जे चवण मुताबिक़ अगरि ज़ुल्म ॾाढ जबुर ऐं तशदुद ते ख़ामोशी इख़्तियार करे वेही रहियासीं त उहो ज़ुल्म ॾाढ जबुर ऐं तशदुद वरी असांजे विरसे में ईंदो
ऐं असांजे विरसे खां थींदे वरी कंहिं अॻिते नौजवाननि जे विरसे में ईंदो त जॾहिं हिकिड़ी शइ सोचणु घुरिजे, हिकिड़ी शइ सम्झणु घुरिजे त समूरी सिंध जा ज़ालिम जेके वॾेरनि जी सूरत में हुजनि, इदारनि जी सूरत में हुजनि, एजेंसियुनि जी सूरत में हुजनि या वर्दी वारनि जी सूरत में हुजनि, उहे जॾहिं सिंध खे लुटण जे लाइ बांह ॿेली हिक ॿिए जा थी बीह रहिया आहिनि, जॾहिं सिंध खे तशदुद घर बणाइण जे लाइ, समूरी सिंध खे तशदुद घर में तब्दील करण जे लाइ जॾहिं सभई हिक ॿिए सां हथ ॿधी बीह रहिया आहिनि, त असां सिंधी क़ौम जेके तशदुद बर्दाश्त कयूं था, त छो न गॾिजी बीहूं, त छो न पंहिंजनि सिंधियुनि खे हिकिड़ी वरी नई वाट ॾेखारे साईं GMC जे नज़रिए तहत पंहिंजे मादरे वतन सिंधू देश जी आज़ादी खे मुमकिन बणायूं। वक़्तु न आहे, वक़्तु घणो आहे, इहे ॻाल्हियूं करण सां वक़्तु विञायूं पिया। अचो अॼु खां निकिरूं, हींअर खां निकिरूं, पंहिंजे सिंध जी, पंहिंजे वतन जी, पंहिंजे उन सुञाण खे वरी वापसी वरायूं जेका जाम नंदे जी सिंध हुई, जेका मियां नूर मोहम्मद कलोड़े जी सिंध हुई, जेका दौला दरिया ख़ान ऐं शाह भिटाई जी सिंध हुई। उन सिंध खे वरी वराइण जे लाइ असांखे पंजाबी साम्राज, पंजाबी फ़ौज सां मुआदो अटकाइणो पवंदो, जीअं असां वरी पंहिंजे सिंध खे बचाए सघूं, इन्हनि तशदुद घरनि खे ड्राहे वरी पंहिंजा तशदुद घरनि में वाड़ियल नौजवाननि खे असां कढी सघूं। त दोस्तो, सिंध सभा सिंधी इनाम खे, सिंध सभा सदर सिंधी इनाम खे अॼु नवाब शाह अलामती बुख हड़ताल ते वेंदे रस्ते मां खंभियो वियो आहे। उन जी आज़ादी जे लाइ समूरे सिंध में आवाज़ु बुलंद कयो वेंदो। ऐं अगरि जे ईंदड़ कुझु कलाकनि ताईं सिंधी इनाम खे नज़र ज़ाहिर नथो कयो वञे, त सिंध सभा मर्कज़ पारां हिकिड़ो समूरी सिंध में ऐलान कयो वेंदो, जंहिं ते समूरी सिंध खे मां गुज़ारिश थो कयां त उन ऐलान जो इंतज़ारु करे ऐं उन ऐलान ते मुकमल अमल करे सिंधी इनाम जी आज़ादी ऐं ॻोठ बिजाराणी लगारी जे रियासती कड़े जे ख़िलाफ़ु हिकिड़ो मुकमल एहतजाज कयो, एहतजाज कंदासीं, एहतजाजी पुरमन रैलियूं कंदासीं ऐं उन खां पोइ तहरीक जो आगाज़ कंदासीं, जेका तहरीक हिकिड़ी चिणग जीअं उभरंदी ऐं समूरी सिंध में बाह जो बबड़ ॿारे पंजाबी साम्राज ऐं उन्हनि जे वाठनि, ज़ियाल अंजार जे वाठनि, ज़रदारी जे वाठनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लोठनि लोघनि माण्हुनि खे इहो असां पैगाम ॾींदासीं त सिंध उहा सिंध न रही आहे जॾहिं तव्हां लड़ी ईंदा हुयो ऐं सिंधी माण्हू तव्हांजे लड़ी अचण ते तव्हांखे वोट ॾींदो हुयो, पर अॼु हाणे न तव्हांखे वोट मिलंदो, न तव्हांखे इज़त मिलंदी, पर समूरी सिंध तव्हांजी मकारियुनि, तव्हांजी दलाली हेठि जेका सिंध आज़ादु भोॻे थी, उन हाणे दलाली खे उहो सम्झी चुकी आहे सिंधी क़ौम, ऐं तव्हां खां बेज़ारी जो ऐलान थी करे सिंधी क़ौम, ऐं तव्हांखे इहो पैगाम थी ॾिए त समूरे जेके सिंध में तव्हां पंहिंजे कब्ज़ागिरी जो हिकिड़ो पैगाम ऐं शऊर ठाहे छॾियो आहे, उनखे जल्द खां जल्द ख़तमु कयो ऐं पंहिंजा हितां पाणू पटे वञी पंजाब जी झंझ में वञी वियो, तव्हांजी असांखे का ज़रूरत न आहे। हिननि वटि ई कानून आहे, हिननि वटि पुलिस आहे, हिननि वटि हथियार आहिनि, हिननि वटि नकाबपोश बंदूक वरदार एजेंसियूं आहिनि, हिननि वटि तशदुद घर आहे, ही जंहिंखे बि चाहिनि खणाए सघनि था। असांखे पंहिंजनि माण्हुनि जी वाहर करणु घुरिजे। ही असांजा दोस्त जेके खंबे गुम कया विया आहिनि, जिन जा नारा पिया था हणूं, सिंध सभा सम्झे थी त सिंध जे समूरनि मसइलनि, मुंझारनि ऐं मुसीबतुनि जो हल आज़ादी आहे। आज़ादी वठंदो केरु? आज़ादी सियासी कारकुन वठंदा, आज़ादी सियासी तंज़ीमूं वठंदी। जेतिरो सियासी कारकुननि जी असां वार लहंदासीं, जेतिरो असां उन्हनि खे संभालींदासीं, ओतिरो असांजो एहतजाज असांजी सघ वञे। बाक़ी को दोस्त खपिजी वञे, असीं घर वञी वेही रहूं, को दोस्त जेल में हलियो वञे, असीं घर वञी वेही रहूं, इन सां असांजी नर्सरी ख़तमु